अस्सलाम वालेकुम सिंधी फतेह भलीकार आऊं आहियां अब्दुल क़यूम। सिंधियुनि लाइ चवंदा हुया हिननि में को टैलेंट कोन्हे, पोइ फ़क़ति हिकिड़ो ई मौक़ो मिलियो, परफॉर्मेंस अव्हां जे साम्हूं आहे। दोस्तो, पाकिस्तान सुपर लीग जो 6हों एडिशन हली रहियो आहे, जंहिंमें पाकिस्तान जे मारूफ़ सीनियर प्लेयर्स सां गॾु एमर्जिंग प्लेयर्स बि खेॾी रहिया आहिनि। उन्हनि एमर्जिंग प्लेयर्स मां हिकु सिंधी नौजवान शाहनवाज़ ॾहाणी बि खेॾी रहियो आहे। हीउ पहिरियों चकर आहे को सिंधी अहिड़े टूर्नामेंट में मीडिया जी नज़र बणियो आहे। दोस्तो, PSL जे 6हें एडिशन में हिन वक़्त ताईं सभ खां वधीक विकेटूं वठंदड़ बॉलर शाहनवाज़ ॾहाणी आहे। हिन वक़्त ताईं शाहनवाज़ 18 विकेटूं वठी शाहीन अफरीदी ऐं वहाब रियाज़ जहिड़नि बॉलरनि खे बि पोइना छॾे वियो आहे। दानी मेरा भाई आज लीडिंग विकेट टेकर है PSL सीजन 6 का। दानी इंशाल्लाह अब इसको बरकरार रखेंगे अपने सर पे ये कैप। इंशाल्लाह जरूर। जब PSL का फाइनल होगा तभी भी दानी ये कैप दानी के पास इंशाल्लाह। और अपने फैंस के बारे में क्या कहना चाहेंगे? और फैंस के बारे में ये कि मुल्तान सुल्तान को सपोर्ट करें, दानी को सपोर्ट करें और क्रिकेट को एंजॉय करें। और मेरे लिए सब फैंस के लिए लव है। थैंक यू सो मच। शाहनवाज़ हिकु तेज़ तरीन बॉलर आहे, जंहिंजो पेस हमेशह 140 खां मथे रहे थो। पंहिंजी फास्ट बॉलिंग ऐं पंहिंजे इख़लाक़ जे करे काफ़ी मशहूरु थियो आहे। हिन जी सेलिब्रेशन जो बि मुनफ़रिद अंदाज़ आहे, जंहिंजे करे हिन खे पूरे पाकिस्तान में पसंदि कयो वञे थो। सिंधी भाइरो सोशल मीडिया ज़रिए शाहनवाज़ जी हौसला अफ़ज़ाई करियो ऐं मुल्तान सुल्तान खे सपोर्ट करियो। मुल्तान फाइनल खेॾे थी त शाहनवाज़ टूर्नामेंट में सभ खां वधीक विकेटूं वठी टूर्नामेंट जो बेस्ट बॉलर थी सघे थो। इन सां सिंध जे टैलेंट खे बि वधीक मोट मिलंदी। शाहनवाज़ जी बहितरीन परफॉर्मेंस ते हिन खे पाकिस्तान टीम जे टेस्ट स्क्वाड में बि जॻह मिली वई आहे। इंशाअल्लाह जल्द क्रिकेट जे आलमी मुक़ाबलनि में बि असांखे शाहनवाज़ ॾहाणी नज़र ईंदो। पाण खे हिन वक़्तु शाहनवाज़ जे करे मुल्तान सुल्तान खे सपोर्ट करणु घुरिजे। जीअं हीअ टीम फाइनल ताईं वेंदी त शाहनवाज़ खे वधीक कारकर्दगी ॾेखारण जो मौक़ो मिलंदो। हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, दोस्तनि सां WhatsApp ते शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।